कुटण तनी मेणो या निज़ारी निर्वार पुसण जो करार असल आशिकन जो। प्रोग्राम में आयल मुख़्तलिफ़ तंजीमन जा शागिर्दो अगवाणो और शहीद बशीर खान कुरैशी जी वरस्ती जा बाशऊर दोस्तो हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत। अज ॾाढी ख़ुशी थी जो कल को वठी सिंध के झर झंग में तालीमी इदारन के अंदर शहीद मुज़फ़र भुट्टे जा ॾियारा मल्हाए शहीद मुज़फ़र भुट्टे के भेटा पेश कई पई वञे। हिकिड़ी ॻाल्हि ते आहे त जेके भी इनकलाबी तहरीक के अंदर जेके शहीद हूंदा आहिनि, जेके माण्हू शहादतूं ॾींदा आहिनि, उहे हिकिड़ा पेरा ठाहींदा आहिनि, उहे हिकिड़ा रस्ता ठाहींदा आहिनि, उहे हिकिड़ा घस ठाहींदा आहिनि त जीअं पोइ नसल उन घस ते हली उन रस्तनि ते हली उन्हनि पेचरनि ते हली पंहिंजे मंज़िल जे लाइ पंहिंजी मक़सद जे लाइ मक़सद जी हासिलात जे लाइ जदोजहद करे ऐं ग़ुलाम समाज जे अंदरि जेका जदोजहद जेका आज़ादी जी जदोजहद हले थी उन ते पूरो लहे। अॼु शहीद मुज़फ़र भुट्टे सां गॾु हैदर बख्श जतोई जी बि वरसी आहे। शागिर्द साथियो जीअं त अते निसार ॻाल्हि कई त हारी कमेटी जो अॻवान रहियो आहे हैदर बख्श जतोई। ठीकु, हैदर बख्श जतोई हारी कमेटी जो सदर रहियो, पर हैदर बख्श जतोई जीए सिंध के फाउंडर मेंबरनि मां हुयो, जंहिं साईं जीएम सैयद अब्दुल ख़ालिक जुणेजे सां गॾिजी करे इहा ॻाल्हि वाज़े कई त क़ौमनि जे निजात खां बग़ैर हारियनि मज़ूरनि पीड़ियल तबिके जी तरक़ी ख़ुशहाली मुमकिन ही कोन्हे। और जेके माण्हू हिते बाबा क़ौम जा लक़ब ॾेई हैदर बख्श जतोई जहिड़े तारीख़ी किरदार खे मुतदाद बणाइण जी कोशिशि कनि पिया त उन्हनि दोस्तनि खे इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु खपे त सिंध फितरत आहे, फितरत माउ थींदी आहे। सिंध जो के बि मुड़ुसु कोन्हे, के बि पीउ कोन्हे, सिंध माउ आहे। उहा सिंध जेका आहे उहा मुज़फ़र भुट्टे जी बि माउ आहे, जीएम सैयद जी बि माउ आहे, महाराजा ॾाहर जी बि माउ आहे, ऐं असां तव्हां जेके बि धरती जा हिलाली फर्ज़ंद वेठा आहिनि इन्हनि सभिनी जी माउ आहे। असीं सभु फर्ज़ंदान सिंध आहियूं। हैदर बख्श जतोई बि फर्ज़ंदान सिंध हुयो ऐं हिलाली पुटु हुयो धरती जो, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी पीड़ियल तबिके तबक़ाती सिस्टम सां गॾु असीं सोशलिज़म जा इनकारी न आहियूं, पर असीं क़ौमी सवाल ते हैदर बख्श जतोई बि चिटो हुयो, असीं बि चिटा आहियूं। त असांजो बि इहो चिटो ऐं वाज़े मौक़िफ़ आहे त जेसि ताईं धरती ग़ुलाम आहे, हिन धरती जे अंदरि असीं सम्झूं था जॾहिं क़ौमूं ग़ुलाम थींदो आहिनि न फ़क़ति उते हारी, न फ़क़ति उते पोरियत, पर ही पखी परिंदा ही फितरत जो जेको बि निज़ाम आहे उहो सॼो ग़ुलाम आहे। अॼु हिन तमामु जेका गर्मी जी हिकिड़ी लहर हले थी उन में असांजा जेके आहिनि पखी आहिनि उन्हनि जी ज़िंदगी कीअं हूंदी, उहे कीअं सर्वाइव कंदा हूंदा। असीं सम्झूं था उन्हनि जी सर्वाइवल जो जेको मामिलो मसइलो आहे न उहो बि हिन धरती जे ग़ुलामी सां जुड़ियल आहे। कीअं दुनिया जा तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि, हिन फेडरेशन जे अंदरि बि वाइल्ड लाइफ जो हिकिड़ो इदारो आहे जेको कमु करे थो, जेके समुंड ऐं दरिया जे थ्रू जेके ॿाहिरि मुल्कनि जा पखी हिते अचनि था त तव्हां जीअं उन्हनि जी प्रोटेक्शन कयो ऐं उन्हनि खे असां ताईं सेफ असां ताईं पहुचायो। इहे छा आहिनि, आज़ाद क़ौमूं आहिनि। इन्हनि आज़ाद क़ौमनि जी जेका लाइफ हूंदी आहे न या उन्हनि जी जेका सोच ईंदी आहे उहा सोच तमामु वसी हूंदी आहे, पर बदकिस्मतीअ सां असां जेके हिन रियासती फ्रेमवर्क जे हिन पिंजोड़ में फाथल आहियूं उन जे दौरान असांजूं सोचूं बि यरगमाल आहिनि। इन सॼे मामले मसइले ते खे मद्देनज़र रखंदे शहीद मुज़फ़र भुट्टो ऐं हैदर बख्श जतोई असां तव्हां हिते जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में शागिर्द पढ़नि था, काफ़ी शागिर्दनि जा इहे हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त आऊं DC थियां, आऊं ऑफिसर थियां, ब्यूरोक्रेट थियां, पर छा आहे ही उहे शख़्सियतूं हुयूं जिन्हनि 17 ग्रेड ऐं DC जे लेवल जूं पोस्टूं छॾे पंहिंजे वतन सां बीठा आहिनि। इहो ई सबबु आहे जो तारीख़ अॼु इन्हनि खे यादि थी करे असां तव्हां हिते यादि था कयूं। खैरपुर यूनिवर्सिटी खां वठी कराची यूनिवर्सिटी ताईं सिंध जे झर झंग में सभु माण्हू शहीद मुज़फ़र भुट्टे जी उन तारीख़ी क़ुर्बानी खे उन खे भेटा पेश कनि था। शहीद मुज़फ़र भुट्टो जंहिं वादे चयो त ही हिकिड़ी ज़िंदगी का बि माना नथी रखे, जेकॾहिं 100 ज़िंदगियूं हूंदियूं सिंध जे करे क़ुर्बान कंदसि। छो त जेके आशिक़ हूंदा आहिनि न उन्हनि खे नतीजनि जी परवाह ई न थींदी आहे। आशिक़ अजल साम्हूं ऊची घाट अचनि,
जेके आशिक हूंदा न उन नतीजनि जी परवाह ई न कंदा आहिनि। असां तव्हां शहीद मुज़फ़र भुट्टे जो ॾियारो जीअं अॼु आकाश ॻाल्हि कई त असीं त मुज़फ़र भुट्टे खे जीअं इनकलाबी करे पेश कनि था चीगवेरा, त बाबा हीउ सिंध जो चीगवेरा आहे, ठीकु आहे बाबा सही आहे, हीउ सिंध जो फीडरल कास्तरू आहे बाबा ठीकु आहे। पर मामिलो ईअं आहे त असीं अॼु ग़ुलाम आहियूं। जॾहिं सिंध आज़ाद थींदी असीं ईअं सम्झूं था त जेके बि दुनिया जूं मज़लूम क़ौमूं हूंदियूं उहे मुज़फ़र भुट्टे जे फ़िक्र ते हलंदियूं, मुज़फ़र भुट्टे खे हीरो पेश कंदियूं ऐं इहा ॻाल्हि वाज़े कंदियूं त हीअ असांजे मुल्क जो मुज़फ़र भुट्टो आहे, हीअ असांजे मुल्क जो सिराई क़ुर्बान पावर आहे, हीअ असांजी शागिर्द सियासत जो अफ़ज़ल वासिफ़ पावर आहिनि। पर छा आहे इहे शयूं तॾहिं मुमकिन थी सघंदियूं जॾहिं असांजी धरती इन ग़ुलामी जे पिंजोड़ मां आज़ादु थींदी। ऐं असां इहा शइ ईअं मुमकिन कोन्हे जो असां तव्हां सभु, छो त शागिर्द जेको आहे न कंहिं बि समाज जे अंदरि शागिर्द उहो बाशऊर तबिको हूंदो आहे, पढ़ियल लिखियल तबिको हूंदो आहे। पर बदकिस्मतीअ सां असांजे तालीमी इदारनि खे फोर्सिस जे थ्रू हिते असांजी सोचनि खे शागिर्दनि जे उन सिलेबस जे थ्रू मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे शागिर्दनि खे सियासत ऐं समाज खां कटियो थो वञे। बट सिंध यूनिवर्सिटी में पॉलिटिकल साइंस जो इदारो आहे न, बसि सियासत था पढ़ाइनि, बसि जाने बसाण सियासत थो करे, एफआईआरूं थी थियनि, बसि छो था पढ़ायो। जेको माण्हू सियासत पढ़े बसि ठीकु आहे, मां फिज़िक्स पढ़ां थो, फिज़िक्स पढ़ी फिज़िक्स जा जेकॾहिं तजुर्बा न कंदमि ऐं फिज़िक्स जो एक्सपर्ट कीअं थींदुसि, मुमकिन ई कोन्हे। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां साइंस पढ़ो, साइंसी तजुर्बा न कयो, जेकॾहिं तव्हां तजुर्बा कंदव त तव्हां अली रज़ा वांगुरु जेके टार्चर सेलनि में हूंदव, तव्हां मुख़्तलिफ़ जेके बि असांजे शागिर्द